अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी शो पे सिंध वाइस ऐं आउं आहियां ज़ोएब ज़रदारी। नाज़रीन, अॼु असां हिकु अहम प्रोग्राम करे रहिया आहियूं, उहो आहे सिंध में मेरिट जी लताड़ जे हवाले सां। सिंध में न सिर्फ़ु जेको आहे उहो नौकिरियुनि जे मामलनि में या ॿियनि मामलनि में मेरिट जी लताड़ थिए थी, पर सभ खां वधीक जेको इंतिहाई अहम शुबो आहे उहो सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो इदारो आहे। उन में बि हाणे काफ़ी अरसे खां करप्शन जूं ऐं मेरिट जे लताड़ जूं ॻाल्हियूं साम्हूं अची रहियूं आहिनि। मई महीने में जीअं ई रिज़ल्ट आई हुई, उन खां पोइ हिन वक़्त ताईं केतिरा ई जेके उमेदवार आहिनि उहे मुसलसल एहतिजाज करे रहिया आहिनि। ऐं हाणे हैदराबाद में त उन्हनि जी काफ़ी ॾींहंनि खां पब्लिक सर्विस कमीशन जे ऑफिस जे पारां हिकिड़ी एहतिजाजी कैंप लॻल आहे। त इहो मामिलो हिन वक़्त ताईं किथे पहुतो आहे, अञा इहो केसि ताईं जारी रहंदो? ऐं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जेको नौजवाननि जे लाइ हिकु उमेद जो इदारो हुजणु घुरिजे, या वरी जंहिंसां सिंध जे अॻिते हली जेका सिविल सर्विस जा जो जेको निज़ाम आहे उन में हिकिड़ा के बहितरीनु ऐं पढ़ियल लिखियल ऐं बाशऊर नौजवाननि खे अचिणो आहे। जेकॾहिं उहो ई शुरूआती करप्शन खां करे, त पोइ इन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त ईंदड़ 5-8-10 सालनि में असां सिंध में जेका ब्यूरोक्रेसी अचे थी, ईंदी आहे या जेका कुझु अची चुकी आहे, उन जो लेवल छा हूंदो। ऐं जेकॾहिं को 5 करोड़ 2 करोड़ 3 करोड़ ॾेई करे जेकॾहिं कंहिं क़िस्म जी का उहा सीट हासिलु करे थो, त पोइ ज़ाहिर आहे उहो बाक़ी पंहिंजी सॼी सर्विस में इबादत त कंदो कोन, ऐं उहे जेके पैसा हुनजा लॻल आहिनि उहे हू उतां उगाड़ींदो। त जहिड़े अहिड़े इदारे में जंहिंजी बुनियादु ईमानदारी सां हुजणु खपे, त उहो हिकिड़ो बहितरीनु ऑफिसर जॾहिं उहो पंहिंजी सीट ते ईंदो त ज़ाहिर आहे हू आवाम जी सर्विस कंदो। पर जेकॾहिं हू पैसा ॾेई करे करप्शन जे ज़रिए अची सीट ते वेहंदो, त पोइ ज़ाहिर आहे करप्शन जे पैदावार मां त वरी के करप्ट माण्हू ई निकिरणा आहिनि। त फरमान अली असां सां गॾु मौजूदु आहे। इन सॼी तहरीक खे जेका जदोजहद सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ु हली रही आहे, उनखे लीड करे रहियो आहे, उनजी जेका मेन कोर टीम आहे उन में ही शामिल आहे। उन सां गॾोगॾु पाण हिननि हिकु MRM जे नाले सां हिकिड़ी मेरिट जी बहाली जे लाइ सिंध में हिकिड़ी तहरीक जो वजूद विधो आहे, उनखे क़ाइमु कयो आहे, उनजो बानी बि आहे, उनखे लीड करे पियो। फरमान, वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। पहिरियां त हाणे इहो ॿुधायो त हिन वक़्तु छा शक्ल पहुती आहे तव्हांजी तहरीक जी, या वरी ईअं चऊं त हाणे तव्हांजी तहरीक कहिड़े मरहले में पहुती आहे जेका ख़ासि तौर ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे ख़िलाफ़ु जेका जदोजहद आहे? जी, हाणे जेको असां हिन वक़्तु ॻाल्हाए रहिया आहियूं, असांजी तहरीक मां सम्झां थो सेकेंड फेज़ में आहे। उहो सेकेंड फेज़ इन तरीक़े सां, जॾहिं 6 मई ते रिज़ल्ट आई पहिरियां त असां मोबिलाइज़ेशन कईसीं। पोइ जॾहिं वरी MRM तहरीक जोड़ीसीं, उन खां बाद में असांजा एहतिजाज शुरू थी विया पूरी सिंध में। ऐं हाणे उहो सेकेंड फेज़ में पहुती आहे, जंहिंमें असांजो जेको इशू आहे उहो सिंध जे कुंड कुर्छ ताईं पहुची चुको आहे। वेझड़ाई में मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज थिया आहिनि। कल्ह बि 5 अगस्त 2026 ते कराची में एहतिजाज हुयो, मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज हुआ, लाड़काणे में, तलहार में, टंडोलियार में। असां सम्झूं था त हाणे इहो हिकिड़ो सेकेंड फेज़ आहे, जंहिंमें असांजी जेका इशू आहे उहो सूबे लेवल ताईं पहुची चुको आहे, सिंध जे कुंड कुर्छ में पहुची चुको आहे, ऐं असांजो जेको आवाज़ु आहे उहो जिथे किथे पहुची चुको आहे। त इहो मामिलो आहे असांजे तहरीक जे सेकेंड। हाणे घणा ॾींहं थिया आहिनि जेको तव्हां जी एहतिजाजी कयमु? मुंहिंजे ख़्याल में हाणे 24 कलाक शायदि आहे न? 24 कलाक वेठा आहियो? जी जी, 24 कलाक त असां उनखे घणा ॾींहं थिया आहिनि उनखे 14 ॾींहं थी चुका आहिनि। त असांजी कैंप मौजूदु आहे हैदराबाद में। त पोइ उते जेके तव्हांजा जेके कैंडिडेट्स आहिनि, मुंहिंजे ख़्याल में शायदि सिंध जे हर ज़िले सां तालुको रखंदड़ आहिनि, जिन सां या नाइंसाफ़ी थी आहे, त हुते पार्टिसिपेंट्स एतिरा घटि छो आहिनि? सभु छो नथा वेहनि? उन जा मुख़्तलिफ़ कारण आहिनि। पहिरियां त कुझु ॻाल्हियूं इहे रखूं त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो हिकिड़ो रिकॉर्ड रहियो आहे त जेके शागिर्द उन्हनि जे ख़िलाफ़ु एहतिजाज कंदा आहिनि त हू उन्हनि खे टारगेट कंदा आहिनि, थ्रेट्स कंदा आहिनि। ठीकु आहे न? असां वटि मतिलबु ईअं माज़ी में एक्सपीरियंस रहियो आहे त जिन ॿारनि, मिसाल जे तौर ते जिन शागिर्दनि उन्हनि जे ख़िलाफ़ु को कोर्ट में लॻिया या को प्रोटेस्ट कयो, त पोइ मुस्तक़बिल में उन्हनि खे या त ब्लैक लिस्ट कयो थो वञे, या त मिसाल तौर ते उन्हनि जे लाइ FIR थी कई वञे। ताज़ो एग्ज़ाम्पल आहे न, जॾहिं 6-7 मई ते असांजो एहतिजाज थियो त सिविल सोसाइटी जे मेंबर्स ते उन्हनि FIR कराए छॾी। हाणे FIR तो ई सिविल सोसाइटी जे माण्हुनि ते, पर इनडायरेक्ट इहो थ्रेट शागिर्दनि खे ॾिनो वियो कि बाबा जेकॾहिं तव्हां अॻियां ईंदा ॻाल्हाईंदा त पोइ ईअं थींदो। या वरी मिसाल जे तौर ते जिन शागिर्दनि एहतिजाज कनि था पिया या माज़ी में जिन कयो हूंदो, त उन्हनि, असां वटि काफ़ी अहिड़ा ॿुधंदा आहियूं दोस्त ॻाल्हियूं कंदा आहिनि त बाबा मूं एहतिजाज कयो या मूं कोर्ट में वियुसि, उन खां बाद मुंहिंजो इम्तिहान हुयो ऐं उन में मूंखे हुननि हरू भरू ॼाणी वाणी फेल कयो। हिकु इहो कारण आहे। ॿियो इहो कारण आहे त असांजा शागिर्दनि वटि ॾिसो न, असांजे सूबे में, असांजे मुल्क में स्टूडेंट यूनियन्स ते पाबंदी आहे। हाणे जॾहिं स्टूडेंट यूनियन्स ते पाबंदी आहे त शागिर्दनि जी जेका नर्सिंग थींदी आहे पॉलिटिकल एक्टिविज़म जी या सोशल एक्टिविज़म जी, उहा यूनियन्स मां थींदी आहे। असांजे मुल्क में जॾहिं पाबंदी आहे त शागिर्दनि जी उहा नर्सिंग थिए न पई, उन्हनि जी उहा ट्रेनिंग थिए न पई,
इन जे करे बि मां सम्झां थो त असां वटि इन क़िस्म जी अञा स्ट्रेंथ न जुड़ी सघी आहे, जंहिंजे करे असां जेको कैंप ते वेठा आहियूं त काफ़ी दोस्त जेके आहिनि परे परे आहिनि, जुड़ी नथा सघनि। हालांकि हू सभु चाहिनि था, मोबाइल ते असांखे ॿुधाईंदा आहिनि त बाबा असां तव्हां सां गॾु आहियूं, असां तव्हां सां गॾु आहियूं, पर कंहिं न कंहिं वजह सां हू अञा बि थोरो घणो परे आहिनि। टियों रीज़न इहो बि आहे त जेके CSS ऐं PCS जा जेके शागिर्द आहिनि, उहे न फ़क़ति हैदराबाद में आहिनि, लाहौर में आहिनि, कराचीअ में आहिनि, इस्लामाबाद में रहनि था, ऐं सिंध जे ऐं पाकिस्तान जे ॿिया जेके वॾा वॾा शहर आहिनि उन्हनि में रहनि था। त हिकिड़े क़िस्म जो डिस्टेंस बि आहे, त उहो परे परे रहनि था, थोरो इहो रीज़न बि आहिनि। पर मतिलबु जेकॾहिं तव्हांखे सोशल मीडिया जो ज़रिए या जेकॾहिं इख़लाक़ी तौर बि तव्हां सां गॾु बीठा आहिनि, इहा बि हिकिड़ी बहितरीनु हिमायत आहे। उहा ॻाल्हि मां अक्सर कंदो रहंदो आहियां त डिजिटल ज़मानो आहे न, डिजिटल ज़मानो आहे, असां जुड़ियल आहियूं, मतिलबु अगरि उहे मौजूदु न बि आहिनि त पर असां डिजिटल प्लेटफॉर्म से ज़रिए जुड़ियल आहियूं हर जॻह ते। अच्छा, ॿियो पुरवानी हिन वक़्तु तव्हांजा मतिलबु जेके तव्हांजूं जेके कोर डिमांड्स आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि तव्हांजी तहरीक जूं, त छा था चाहियो तव्हां, छा छा थियणु खपे? हा, असां जो जेके डिमांड्स आहिनि उहे तव्हांखे मां वन बाय वन करे ॿुधायां थो। सभ खां पहिरियां असां चाहियूं था त जेको मौजूदा चेयरमैन आहे रिज़वान अहमद साहब, हू रिज़ाइन कनि। हाणे हुनजे पोयां रेशनल कहिड़ो आहे, रीज़निंग लॉजिक कहिड़ी आहे उन पोयां रिज़ाइनेशन जे पोयां, उहो इहो त जॾहिं CC 2024 जे रिज़ल्ट आई ऐं या वरी इम्तिहान वरितो वियो ऐं इंजीनियरिंग कैडर जो इम्तिहान वरितो वियो ऐं जॾहिं हुनजी रिज़ल्ट आई त चेयरमैन रिज़वान अहमद उन टाइम मेंबर हुआ, ऐं चेयरमैन कहिड़ो हुयो उन टाइम? चेयरमैन हो वसीम राजपूत साहब। त ही उन जे टाइम उन्हनि जा मेंबर हुआ, उन जे टीम जो हिसो हुयो। त असां शागिर्द ईअं सम्झूं था त जेको माण्हू 4-5 सालनि खां वठी उन ई सिस्टम जो हिसो हुयो, मेंबर हुयो, ऐं हाणे उहो जॾहिं चेयरमैन आहे, असां नथा सम्झूं त का बि इन्वेस्टिगेशन, का बि इंक्वायरी हिकिड़े सही नमूने सां थी सघे थी, या को बि इम्तिहान मुस्तक़बिल में इन माण्हू जे मौजूदा में सही थी सघे थो। पहिरीं डिमांड इहा आहे त ही मस्ट रिज़ाइन। असांजी जेका ॿी डिमांड आहे उहा इहा आहे त 2 इम्तिहान वरिता विया आहिनि, जिन में तमामु वॾी लेवल जी जेको आहे सो त 2 नंबरी थी आहे, उहा वापसि वरिता वञनि, नल एंड वाइड करे, ऐं इम्तिहान वापसि वरिता वञनि। कहिड़ा आहिनि 2 इम्तिहान? CC 2024 ऐं इंजीनियरिंग कैडर। हाणे इन्हनि इम्तिहाननि में मां वापसि छो वरिता वञनि, ज़ाहिर आहे रीज़न इहो आहे ज़ुएब साईं, त पूरे मुल्क में, मतिलबु असांजो मुल्क 4 सूबा GB मिलाए करे हिकिड़ो वॾो मुल्क आहे, उन मुल्क में जेके CSS जहिड़े इम्तिहान में माण्हू टॉप कनि था, 12 सब्जेक्ट टॉप करे, पुलिस सर्विस, पाकिस्तान एडमिनिस्ट्रेटिव सर्विसिस, उहे सभु उते पास आहिनि, ऐं हिन इम्तिहान में उहे सभु शागिर्द फेल आहिनि। इहो सवालिया निशान आहे, इहो सवालिया निशान आहे। खेमचंद दोस्त आहे असांजो, हू PSP हुनखे गुरू मिलियो CSS में, उहो ई खेमचंद हेॾां फेल करे छॾियो आहे हुननि। जीवन रबाड़ी, उहो पुलिस सर्विस आहे पाकिस्तान में ASP थियो, उहो हिते फेल थी वियो आहे। अहिड़ा खोड़ नाला आहिनि। फर्द शबीर दोस्त आहे असांजो, उहो PSP थी वियो आहे उते CSS 2025 में ई, माना साॻी थोरे घणे ॿिन्ही में ॾुखियो में एग्ज़ाम कहिड़ो आहे? CSS ज़ाहिर आहे ॾुखियो, हू ॾुखियो आहे, उहो पास था करे वञनि। हाणे इहो त ईअं ई थियो न, त ही ॾुखियो आहे। हा, ही वधीक इन करे ॾुखियो आहे छाकाणि उते सिर्फ़ु तव्हांखे महिनत करणी थी पए, हिते महिनत सां गॾु तव्हांखे पैसो ॾियणो थो पए, तंहिंजे करे ॾुखियो आहे। ईअं चई सघिजे थो। त इहो रीज़न आहे त इहे इम्तिहान वापसि वरिता वञनि, छो जो इहो तव्हां सिंध जे टैलेंट सां ज़ुल्म आहे। त इहो इम्तिहान इंजीनियरिंग कैडर में बि हिकिड़ो 2 साथी आहिनि असांजा, हिकिड़े साथी 12 दफ़ा इम्तिहान पास कयो आहे इंजीनियरिंग कैडर जो, ऐं हुन वटि डॉक्यूमेंट्री बि ॾियनि था त बाबा मां 12 दफ़ा इम्तिहान पास कयो आहे, 12 दफ़ा हुनखे नौकरी न मिली, ॿिए 7 दफ़ा पास कयो आहे। मां जॾहिं हुननि खां पुछां पियो मूंखे यकीन न पियो अचे, मूं चयो यार अगरि असां किथे क्लेम कयूं तव्हां वटि को डॉक्यूमेंट को सभु, त उहो डेटा पूरी खणी आयो आहे मुंहिंजी मार्कशीट सां। हाणे अहिड़नि शागिर्दनि खे रायो थो वञे, टॉपर्स खे, त पोइ इहे इम्तिहान वापसि न वरिता वञनि त छा कयो वञे, वापसि वरिता वञनि। ॿी डिमांड असां इहा थी वई। 3 डिमांड असांजी इहा आहे त बाबा ही हेॾो जेको तव्हां बम्बन मचायो आहे SPSC में, इन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी करायो। इंक्वायरी करायो न, इंक्वायरी करायो, ख़बर त पए ज़िम्मेदार केरु आहे, कंहिं ग़लति कयो, काथे ग़लति कयो, कहिड़े तरीक़े सां ग़लति कयो, ठीकु आहे, या तव्हां सही आहियो या ग़लति आहे, इहो उनमें ख़बर पए। इदारो चए थो असां सही आहियूं, कहिड़ी लेवल जी हुजणु खपे। हा, इंक्वायरी ॾिसो, फॉरेंसिक इन्वेस्टिगेशन असांजी डिमांड आहे, फॉरेंसिक इंक्वायरी करायो, JIT विहारियो, पर हिकिड़े क़िस्म जी क्रेडिबल इंक्वायरी थियणु घुरिजे, जंहिंमें ख़बर पवे त केरु ज़िम्मेदार आहे, पोइ हुनखे सज़ा मिलणु घुरिजे। हाणे सज़ा छो मिलणु घुरिजे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन में हमेशह ईअं थियो आहे, जेकर इम्तिहान ग़लति थियो पोइ बसि वराए वठो, ठीकु आहे इम्तिहान वराए था वठूं। मां तव्हांखे इहे एग्ज़ाम्पल्स ॾियां थो। CC 2013 में छा थियो, इम्तिहान ग़लति थियो, सुप्रीम कोर्ट साबित कयो त भाई इम्तिहान ग़लति आहे, वराए वरितो वियो। 2020 में सिंध हाई कोर्ट हैदराबाद चयो आहे इम्तिहान ग़लति वरितो वियो आहे, करप्शन थी आहे, माण्हू पंहिंजा खाया अथव, वराए वठो। बाबा रोज़ रुकी वराए वठण त सोल्यूशन कोन्हे, पोइ सज़ाऊं केरु ॾींदो? ज़ाहिर हिन मुल्क में इदारा बि त मौजूदु आहिनि न सज़ा ॾियण वारा, ऐं उनखे अलावा साबित करण वारा, सज़ा ॾियो। उन खां बाद में जेका असांजी डिमांड आहे, जंहिं तां असां पोइ हिते न हटंदासीं, ऐं जंहिंजे करे असां ॿाहिरि निकिता आहियूं, त बाबा रोज़ानो केतिरा शागिर्द तव्हांजे लाइ लाइब्रेरीज़ छॾे करे रोडनि ते अचनि, रिफॉर्म कयो, बहितरी आयो हिन इदारे में,
इस्लाहात आणियो त जीअं असांजो जेको ही सिंध पब्लिक सर्विस कमीशन इदारो आहे इहो मतिलबु सिर्फ़ु कमीशन ते फोकस न करे ऐं उहो घणनि शयुनि ते फोकस करे, मेरिट ते फोकस करे। रिफॉर्म्स में कहिड़ियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं असां शागिर्द प्रपोज़ करे सघूं था त सभ खां पहिरियां जेको चेयरमैन आहे, चेयरमैन ऐं मेंबर्स जी जेका तैनाती आहे मुक़ररी, उहा अहिड़े नमूने सां कई वञे जंहिं ते सवालिया निशान न हुजणु घुरिजे। ॾिसो इहा का एॾो वॾो डिफिकल्ट टास्क न आहे, मतिलबु त नथो करे सघिजे। नियत हुजे त कमु हा न, देयर इज़ अ विल देयर इज़ अ वे अंग्रेज़ी में चइबो आहे। हाणे जस्टिस आगा रफ़ीक साहब पहिरियां माज़ी में जेके चेयरमैन रहिया आहिनि, हुननि चयो त बाबा SPSC में असांखे कमु करणु कोन थो वञे। त असां सम्झूं था त चेयरमैन जी ऐं मेंबर्स जी तैनाती कई वञे, उन खां सही माना में मेरिट ते। उन खां बाद में जेको एग्ज़ाम आहे उनजी स्टैंडर्डाइज़ेशन कई वञे। हिननि जा जेके रूल्स आहिनि जेके शागिर्दनि जे ऐं मेरिट जे ख़िलाफ़ आहिनि, उन्हनि खे हू चेंज करनि। हिन में थोरो पार्लियामेंट खे बि अॻियां अचिणो पवंदो। कीअं? मिसाल तौर ते हीअ चवनि था बाबा असां कापीस चेक नथा करे सघूं। हाणे सुभाणे ई कंहिंखे बि फेल करे छॾनि ऐं चवनि था बाबा असां तव्हांजी कापी चेक ॿीहर नथा करे सघूं, त इहा त पोइ तोख नथी ठहे न। ऐं अहिड़ो निज़ाम जोड़ियो। ही असां अञा खोड़ अहिड़ियूं रिफॉर्म्स में आहिनि, सिर्फ़ु ई न आहिनि। ज़ाहिर आहे प्रोग्राम में कुझु बि ॿुधाए सघजनि थियूं। खोड़ आहिनि सजेशन्स आहिनि मुख़्तलिफ़ साथियुनि जूं, उन्हनि खां बि वठी वियूं जॾहिं हुकूमत खे ॾियणियूं पियूं। त अहिड़ो हिकिड़ो निज़ाम जोड़िजे। अगरि सॼी ॻाल्हि खे मां समराइज़ कयां रिफॉर्म्स खे छा करे सघिजे थो, त अहिड़ो निज़ाम जोड़िजे त जेको माण्हू पास थिए उहो फ़ख़्र सां चए मूं पास कयो आहे, उहो लिकंदो न वरिते। ऐं जेको फेल थिए त उहो चवे, ॾुख हुनखे ज़रूरु थींदो त यार मां फेल थियुसि, पर ईअं न चवे की यार आउं फेल थी वियसि ऐं मूंसां 2 नंबरी थी आहे। छो जो इदारे जी साख बहाल हूंदी त पोइ ईअं केरु न चवंदो। CSS में ईअं थींदो आहे, तव्हांजी रिज़ल्ट ईंदी आहे, शागिर्द जेके फेल थींदा आहिनि उनखे ज़रूरु ॾुख थींदो आहे की यार मां पास न करे सघियुसि, पर उहो कॾहिं कंहिं ते सवाल न कंदो आहे, उहो रोड ते ईंदो न आहे, उहो कैंप लॻाए वेहंदो न आहे FPSC जे ॿाहिरां की बाबा तव्हां असां सां ग़लति कयो आहे। त इहे असांजूं सजेशन्स आहिनि। अच्छा, इन सॼे दौरान तव्हां मतिलबु मई जे पहिरें या ॿिए हफ़्ते खां तव्हां इहा शुरू कई आहे ऐं हाणे पाण अगस्त में आहियूं। इन अरसे दौरान को हुकूमती लेवल ते तव्हां सां को राब्तो थियो आहे, कंहिं इलेक्टेड माण्हू या कंहिं ॿिए कंहिं इदारे कंहिं तव्हां सां को कॉन्टेक्ट कयो आहे त वियो पाण खे तव्हांजा कंसर्न आहिनि त उन ते कुझु ॻाल्हायूं था, को राब्तो थियो आहे? न, हुकूमती धुर जी तरफ़ां असांखे को कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि माण्हू राब्तो न कयो आहे त बाबा तव्हांजा मसइला कहिड़ा आहिनि, तव्हांजा इशूज़ कहिड़ा आहिनि, तव्हां छा पिया चाहियो, इदारे में ग़लति किथे आहे। हालांकि तक़रीबन सभिनी खे ख़बर आहे त इदारो ग़लति किथे आहे। मतिलबु सुप्रीम कोर्ट जी पंहिंजी रिपोर्ट आहे, डान जूं पंहिंजियूं रिपोर्ट्स आहिनि, ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान जूं पंहिंजियूं रिपोर्ट्स आहिनि। त SPSC में इहा AJP जी ऑडिटर जनरल ऑफ पाकिस्तान जी पंहिंजी रिपोर्ट आहे की बाबा सिंध पब्लिक सर्विस कमीशन में इरेग्युलरिटीज़ आहिनि, बट को तयारु न आहे इन मामले ते ॻाल्हाइण लाइ। हुकूमत मां सम्झां थो त ख़ामोश लॻी पई आहे। त हुकूमत ॾांहुं कंहिं बि राब्तो न कयो आहे। बाक़ी तव्हांजे सवाल में इहो पियो त छा कंहिं जेके इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव त जेके हुकूमत में न आहिनि उहे ज़रूरु मिसाल जे तौर ते अपोज़िशन वारनि, हा, ज़िम्मेवारी आहे, जेके ज़िम्मेवारी आहे यकजहती तौर ते कनि, हा, या सिविल सोसाइटी वारा कनि, पर हुकूमत जे धुर मां कंहिं राब्तो न कयो आहे। उहे उन्हनि असांखां मसइला न ॿुधाइनि त बाबा मसइला आहिनि किथे। हालांकि असां पंहिंजो माना होमवर्क कयूं था पिया ऐं कयो बि आहे त मसइला आहिनि कहिड़ा, किथे आहिनि, ऐं पंहिंजे असां वीडियोज़ में बि ॻाल्हि चई चुकियो आहियूं त बाबा मसइला कहिड़ा आहिनि। ॾिसो हिकु ढकियल छुपियल ॻाल्हि कोन्हे त कंहिंखे ख़बर कोन हुजे हुकूमत अणवाको फाही को अहिड़ो मसइलो आहे जेको नओं आयो आहे, मथां लही आयो आहे। न, हीअ असांजो इदारो आहे, हिन जे इदारे जी माज़ी बि रहियल आहे, त एवरीवन नोज़, सभिनी खे ख़बर आहे। केस जो छा स्टेटस आहे? छाकाणि त तव्हांखे थोरो घणो रिलीफ त हाई कोर्ट मां मिलियो, पर हाणे उहो वरी सुप्रीम कोर्ट मां ख़तमु थी वियो आहे। त हाणे छा पिया तव्हांजी जेका लीगल टीम आहे उहा छा वर्क करे पई, या तव्हांखे छा मशवरो ॾिनो वियो आहे त छा करिणो आहे? ज़ुएब साईं, जीअं पाण ॻाल्हाए रहिया आहियूं त असांजे केस जूं 6 ॿुधणियूं थी चुकियूं आहिनि। जेका 6 ॿुधणी उहा कल्ह हुई। हाणे कल्ह की ॿुधणी खां पहिरियां जेका 5 ॿुधणी हुई 3 जून 2026 ते, उन टाइम सिंध हाई कोर्ट चयो त बाबा जेके पटिशनर्स आहिनि तव्हां हिननि जूं कापियूं चेक करायो IBS अखर खां, ऐं उहा असरटेन कंदी त माना छा आया हिननि खे जेको आहे त कहिड़े तरीक़े सां फेल कया विया, छा इहे फेल थियणु घुरिबा हुआ या न घुरिबा हुआ, या पास थियणु घुरिबा या वग़ैरह वग़ैरह। पोइ उन 3 जून वारे ऑर्डर खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं सिंध हुकूमत ॿिन्ही गॾिजी करे FCC में चैलेंज करे छॾियो। FCC वरी छा कयो, जो उनखे चयो त उन जेको ऑर्डर हुयो उनखे सस्पेंड करे छॾियो आहे हाली फ़िलहाल, इंटरिम जेको ऑर्डर हुयो। पोइ नतीजनि तौर ते जेको CC 2024 जो उहो इंटरव्यू बि थी वियो, ऐं मुमकिन आहे त पाण ॾींहं ॿिनि माण्हुनि खे नौकिरी बि मिली वञे। त इहो थियो। बाक़ी जेको कल्ह की ॿुधणी हुई 6 ॿुधणी, उनजी अपडेट इहा आहे त जस्टिस साहब इहा ॻाल्हि कई त बाबा मामिलो सेंड आई आहे, यानी कि FCC जेसि ताईं नथी फाइनलाइज़ करे इन प्रोसेस खे, तेसि ताईं असां इन ॻाल्हि ते कुझु कोन था वधाए सघूं ॻाल्हि। तेसि ताईं रोके छॾियो? हा, तेसि ताईं हुननि रोके छॾियो आहे। इहो हुते अञा इहो हले थो पियो। ही जेका आहे ऑर्डर आयो या ऑब्जर्वेशन आहे FCC जी जेका पहिरें मरहले में, जंहिंमें चयो त ठीकु आहे न तव्हां
न उहो उन्हनि जो ऑर्डर ई हुयो, ऑर्डर ई हुई। ऑर्डर हुयो त बाबा न कापियूं चेक न करायो, इहो मतिलबु उन्हनि जो ऑर्डर। हाणे बाक़ी कहिड़ी शइ रहे थी जेको जेको अचणी आहे अञा, कहिड़ी शइ ते डिसाइड थियणो आहे? घणियूं जेके तफ़सीलूं आहिनि त उहो असांजे वकीलनि खे ख़बर आहिनि, पर जेका मूंखे ॼाण आहे उहा इहा आहे त अञा केस असांजो FCC में हले थो पियो ऐं उहो फाइनलाइज़ उम्मीद आहे की केतिरी उम्मीद आहे? ज़ोएब साईं, अगरि रियलिस्टिक थी ॻाल्हि कजे, हक़ीक़त पसंद थी ॻाल्हि कजे, त उम्मीद न हुजण जे बराबरि आहे। उनजे करे हाणे तव्हां मुस्तक़िल हा, ॾिसो उम्मीद असां जजनि खे करे सघूं था, कोर्ट खे करे सघूं था, हाई कोर्ट बि त का मुश्किल न आहे न, हाई कोर्ट बि हिकिड़ी वॾी कोर्ट आहे, एतिराम आहे असां वटि उन्हनि जे लाइ। पर हाई कोर्ट खे असां रिक्वेस्ट बार बार कंदा रहिया साईं, त हिननि ते का इन्वेस्टिगेशन करायो, का इंक्वायरी करायो, त असां उम्मीद अञा कहिड़े आसरे रखूं? 3 महीना थी विया आहिनि। जस्टिस डिलेड इज़ जस्टिस डिनाइड। जॾहिं तव्हांखे इंसाफ़ देरि मिलंदो आहे त उहो सम्झो इंसाफ़ न मिलियो। 3 महीना मुसलसल थी विया आहिनि, अॼु 6 अगस्त आहे ऐं 6 मई ते रिज़ल्ट आई आहे, त असांखे अञा ताईं न का इंक्वायरी विहारी आहे जज साहिबनि, न का अहिड़ी का ॻाल्हि थी आहे, त असां नथा सम्झूं त को बि स्पेस आहे। पर जेकॾहिं होप अगेंस्ट होप, मिड़ई ज़ोरी ज़बरदस्ती वारी का उमेद आहे, त वरी बि उहा आहे जुडिशरी में, त जुडिशरी इन ॻाल्हि खे सही तरीक़े सां वठे, SPSC जो रिकॉर्ड ॾिसी करे उन हिसाब सां अॻियां प्रोसीड करे। मतिलबु जेकॾहिं इहो आहे त हाणे उनजा इंटरव्यूज़ बि थी विया आहिनि, तव्हां जीअं चओ था विदिन डेज़ उन्हनि खे ऑर्डर मिली वेंदा, उहे हलिया वेंदा ट्रेनिंग ते जी जी। त पोइ त ही तव्हांजी तहरीक जो छा पोइ बीहंदो मुस्तक़बिल? नेक्स्ट तव्हां इनखे इन कंटिन्यू रखंदो पिया, या हाणे इहो थियो त ठीकु आहे हाणे हिन खे ही ज़हर जो ढुक तव्हां पीअंदो, पर जदोजहद जारी रखंदो त जीअं नेक्स्ट टाइम वरी ईअं न थिए? हा, ॾिसो इहा त ॻाल्हि असां कॾहिं तस्लीम न कंदासीं, भली ही 50 साल गुज़री वञनि, इहा ॻाल्हि तस्लीम कोन कंदा त CC 2024 में का मेरिट थी हुई। मतिलबु अगरि थी हुई 4-5%, उहा ज़ाहिर आहे रखंदा आहिनि उहो रुबरू पंहिंजी फेस में, नमूनो रखंदा आहिनि, जीअं साईं एज़रती परे चयो त एल्गोरिथम यूज़ कंदा आहिनि अहिड़े हिसाब सां। पर असां हिन ॻाल्हि खे कॾहिं कोन विसारींदासीं। असांजी जेका जिदोजहद आहे उहा जारी रहंदी। असां पहिरियां जेको आहे सो त सिंध हाई कोर्ट वटि असां मौजूदु आहियूं, कोर्ट में वञूं था, असां ॿिया जेके प्लेटफॉर्म्स यूज़ कयूं था, असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं। इन जे करे बाक़ी ओवरऑल जेका तहरीक आहे, उन तहरीक जो मक़सदु सिर्फ़ु हिकिड़े इम्तिहान ताईं न आहे, हिकिड़े शागिर्द सां उहा तहरीक न आहे। उहा तहरीक हिन वक़्तु सिंध जा जेके बि मेरिट जूं ॻाल्हियूं आहिनि, हिन वक़्तु असां ॾिसो हादसो त सिर्फ़ु हिकिड़ो थियो आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारो, पर मुस्तक़बिल में उहो जेके बि सिंध जा मसइला थियनि था मेरिट जा, मिसाल जे तौर ते अक्सर असां MDK जा जेको पेपर लीक थींदे ॾिसंदा आहियूं, उहो आहे, या ॿिया बि मसइला आहिनि, त उन ते असां जिदोजहद जारी रखंदासीं, त जीअं हिकिड़े क़िस्म जो चेक रहे। मेरिट ते केरु ॾिसो ॻाल्हाए कोन थो, 2 ॾींहं कंहिं ॻाल्हायो, 3 ॾींहं कंहिं ॻाल्हायो, पर शागिर्दनि जो मसइलो आहे त इन्हनि खे हाणे शागिर्दनि खे पाण खे ॻाल्हाइणो पवंदो। त इन जे करे असां ही जेका तहरीक शागिर्दनि जे हथ में ॾींदासीं, त उहे इन ते ॻाल्हाईंदा रहंदा। पंहिंजी सिंध जी जेका यूथ आहे, जेको सिंध जो नौजवान आहे, उहो किथे बीठल नज़र थो अचे? तव्हांजी ज़ाहिर इंट्रेक्शन थिए थी पई उन्हनि सां। इंडिया जे अंदरि जेकॾहिं रुगो कापी पेपर लीक थो थिए त ईअं माण्हू निकिरी नौजवान अची ऐं मिनिस्टर खां इस्तीफ़ा वठी विया। असां वटि ख़ैर अञा इन लेवल ते नौजवान कोन पहुता, पर पोइ तव्हां छा था सम्झो त वजह छा आहे नौजवान उन नमूने सां अचे कोन थो रोटनि ते? चाहे त सिंध जो नौजवान पंहिंजी तक़दीर बदिले सघे थो, सॼी अवाम जी तक़दीर बदिले सघे? मां सम्झां थो, इहा मुंहिंजी ज़ाती राय आहे त सिंध जो नौजवान काफ़ी बाशऊर आहे। ईअं न आहे त उन्हनि खे कंहिं शइ ख़बर न आहे, उन्हनि में एक्टिविज़म बि आहे। पर हाणे जेकॾहिं मिसाल जे तौर ते तव्हां रेफरेंस इंडिया ॾे ॾियो था या छा, त इंडिया वारो मामिलो थोरो चेंज आहे। उते जेका डेमोक्रेसी आहे उहा थोरी ॿी आहे, असां वटि थोरी ॿी आहे। हुते शागिर्दनि जे लाइ स्पेस थोरो ॿिए तरीक़े जो आहे, असां वटि कुझु ॿिए तरीक़े जो आहे। त कुझु इहे ॻाल्हियूं आहिनि। असां वटि ॾिसो न, स्टूडेंट यूनियन कोन्हे का, असां वटि उहो स्पेस कोन्हे, असां वटि प्लेटफॉर्म्स कोन्हनि, एग्ज़ैक्टली। हाणे ॾिसो ईअं थींदो न, मिसाल ॻाल्हि वकीलनि जी बि यूनियन हूंदी आहे, उस्तादनि जी बि यूनियन हूंदी आहे, सहाफ़ियुनि जी बि यूनियन हूंदी आहे, हर माण्हू यूनियन। छा सिंध में शागिर्दनि जो को प्लेटफॉर्म आहे जिते उहे पंहिंजा मसइला ॻाल्हाए सघनि? इंडिविजुअली फ़र्दी तौर ते 10-15 ॼणा पाण ॻाल्हाईंदा आहियूं, पर हिकिड़ो वॾो को प्लेटफॉर्म आहे कोन। त इहे कुझु कारण आहिनि। शागिर्दनि में शौक़ु मौजूदु आहे। हीअ जॾहिं असां तरीक़े शुरू कई आहे, असांखे तमामु ज़बरदस्त मोट मिली आहे। उहे ॿी ॻाल्हियूं आहिनि त कुझु शागिर्द न पहुची सघिया आहिनि कंहिं रीज़न जे करे, पर शऊर आहे उन्हनि में, उन्हनि खे लतीफ़ पढ़ियल आहे, उन्हनि खे अयाज़ पढ़ियल आहे, उन्हनि में मज़ामत आहे, उहे चाहिनि था त इहे मसइला हल थियनि, पर को हिकिड़ो प्लेटफॉर्म कोन्हे या हिकिड़े क़िस्म जी यूनिवर्सिटीज़ में ट्रेनिंग न आहे। त इन करे मां सम्झां थो त उहो सुठी जॻह ते बीठल आहे, पर उनखे सिर्फ़ु ज़रूरत आहे त उनखे केरु सपोर्ट करे, उहो अॻियां अचे। ॿी हिकिड़ी शइ आहे, उहा इहा त सिंध में पाण ॾिसूं था त काफ़ी सालनि खां न सिर्फ़ु मेरिट जी लताड़ आहे, बल्कि तालीम जा उहे ज़रिया मयसर न आहिनि जेके हुजणु खपनि। स्कूल लेवल खां जेकॾहिं तव्हां वञो त हींअर बि सिंध में हज़ारे स्कूल बंदि आहिनि। 14-15 लख ॿार जेके आहिनि उहे स्कूल खां महरूम आहिनि। सिंध जे अंदरि काफ़ी स्कूल अहिड़ा आहिनि जिते बिल्डिंगूं न आहिनि, मतिलबु इंफ्रास्ट्रक्चर हिन में कोन्हे। कॉलेजनि जी हालति ॾिसो तव्हां, तालीम कोन्हे। वरी तव्हां यूनिवर्सिटियुनि ते अचो, उते हालति हिकु त माना तालीम जो ॾोड़ो ॿुॾल आहे। नौजवान मुख़्तलिफ़ चैलेंजिस में फाथल आहे, गुरबत आहे, महांगाई आहे,
वालदेन अफोर्ड नथा करे सघनि। पर उन दौर उन अहिड़ी सूरत हाल में बि असांजो नौजवान जॾहिं पढ़े थो, का डिग्री मुकमल करे थो, त वरी जॾहिं अॻिते अचे थो, जेकॾहिं कमीशन जो इम्तिहान ॾिए त बि उते पैसो ॾिए, जेकॾहिं पटेवाले जी नौकिरी वठे त बि उते पैसो ॾिए। जंहिं बि क़िस्म जी जेकॾहिं उनखे को छो त बिज़नेस जेतिरा उन वटि पाण वटि पैसा कोन्हे, नौकिरी बि खपे। त हाणे इन क़िस्म जी जॾहिं सूरत हाल हुजे, मेरिट जी लताड़ हुजे, त नौजवान यकीनन मायूसी जो शिकार थींदो न। त सिंध जो नौजवान खे इन हवाले सां तव्हां केतिरो अपसेट पिया ॾिसो, या हुन सां तव्हांजी जॾहिं गुफ़्तगू थिए थी, कचहरी थिए थी, तव्हांजा कम्युनिकेशन थिए थी, त केतिरे उन हिकिड़े मां डिप्रेशन चवां उन में मौजूदु आहे? तमामु घणो। अगरि सादन लफ़्ज़नि में मां जवाबु ॾियां, तमामु घणो उहे अपसेट आहिनि, तमामु डिप्रेशन में आहिनि। हाणे वज़ाहत तव्हांखे ॾियूं, ॾिसो शागिर्द पहिरियां वसीला घटि जीअं तव्हां ॻाल्हि कई, उन खां बाद में वॾी महिनत सां जफ़ुर सां ट्यूशन्स पढ़ाए, नौकिरियूं प्राइवेट करे, हू डिग्री कनि, उन खां बाद में हुनजो हक़ खसियो वञे, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। हिकिड़ो केस स्टडी तव्हांजे साम्हूं रखूं था। हिकिड़ो नौजवान आहे कामरान बुलेदी। कामरान बुलेदी साहब CC 2021 में पूरी सिंध में, ज़ोएब साईं, पूरी सिंध में सेकंड पोजीशन हासिल कई रिटन पार्ट में, ऐं हू कायदे आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद मां गोल्ड मेडलिस्ट आहे। उन नौजवान खे सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारनि नौकिरी न ॾिनी। केॾी वॾी ॻाल्हि आहे। उन में ॾींहंनि में कुझु माना अॻियां पोयां ॾींहंनि में हू CSS पास करे ओॾे हाणे सर्व पियो करे। हाणे मूंखे ॿुधायो, कामरान त CSS पास करे वई, पर जेके अहिड़ा नौजवान आहिनि जिन खे हिते माना सिंध पब्लिक सर्विस कमीशन में नौकिरियूं न मिलंदियूं, ज़ाहिर आहे उन्हनि में अपसेट हिकिड़ो परेशानी थींदी ऐं उन्हनि खे मायूसी थींदी। ऐं मां सम्झां थो त इन शइ खे ख़तमु कयो वञे। इहो ई हिकिड़ो गवर्नेंस जो सॼो स्ट्रक्चर आहे, माना मेरिट, गवर्नेंस, पॉलिटिक्स, इहे इंटर रिलेटेड शयूं आहिनि, असां उन्हनि खे जुदा नथा करे सघूं। ॾिसो न, मेरिट जी वायलेशन छो थी थिए? छो जो जेके असांजा गवर्नेंस स्ट्रक्चर आहे उहो सही न आहे। जॾहिं मेरिट जी लताड़ आहे, गवर्नेंस बहितर न आहे, पोइ तव्हां ॾिसो था अॼुकल्ह पोइ ॻाल्हियूं बि कहिड़ियूं थी हलनि त बाबा नवां यूनिट्स ठाहियो। भई नवां यूनिट्स ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां गवर्नेंस बहितर कयो, तव्हां करप्शन ख़तमु कयो, तव्हां मेरिट बहाल कयो, त तव्हांखे इहे ॻाल्हियूं ॿुधण में न पवंदियूं जेके माण्हू अॼु चवनि था कंहिं बि क़िस्म जी ॻाल्हि। त इहो आहे त सॼो जेको मामिलो आहे उहो गवर्नेंस सां रिलेटेड आहे। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ बि आहे त ज़ाहिर आहे समूरी शयूं त गवर्नेंस जे अम्ब्रेला अंडर अचनि थियूं जी, पर ॻाल्हि इहा आहे त उन जो जेकॾहिं हिकिड़ो नौजवान आहे, उहो हिकु महिनत करे, मालिकनि जा माइटनि जा पैसा ख़र्च थियनि था, वॾो हिकिड़ो ॾुखियो प्रोसेस। बिल्कुलु। उन खां पोइ वरी हिकिड़ो ॿियो नौजवान आहे जंहिंजे पीउ वटि पैसो आहे, को मसइलो कोन्हे, हुन 5 करोड़ ॾेई बि छॾिया। हाणे उहो नौजवान जॾहिं कुर्सी ते अची वेहंदो त उहो कहिड़ी धूड़ सर्विस कंदो? बिल्कुलु। पहिरियां त 5 करोड़ पंहिंजा कढंदो। बिल्कुलु बिल्कुलु, ठीकु आहे। ऐं उन खां पोइ हुनखे कुर्सी सिस्टम खां सवाइ त मिलणी न आहे। बिल्कुलु। पैसा ॾींदो त पोस्टिंग मिलंदी। त मक़सदु आहे त फिरी सिरी असांजो नौजवान चाहे पैसा ॾे या मेरिट ते 5% ई सही, भली कमीशन ऑफिसर थी अचे, सुनूट हुनखे वरी बि हिकिड़े अनपढ़ियल भुतार खे करिणो आहे। ईअं आहे। ॾिसो, माना जॾहिं मेरिट जी वायोलेशन थिए थी न, ईअं न आहे त सिर्फ़ु हिकिड़े नौजवान खां नौकिरी थी खसी वञे, पूरो समाज, पूरी जेका सोसाइटी आहे उनजो ढांचो मुतासिर थिए थो। उहो जेकॾहिं मेरिट ते नथो अचे, पैसा भरे अचे थो, त तव्हांजे पहिरियां, सभ खां पहिरियां त तव्हांजे मुल्क, तव्हांजे सूबे जो सॉफ्ट इमेज ख़राबु कंदो। कीअं? मिसाल ॾिसो न, ब्यूरोक्रेसी आहे। ब्यूरोक्रेसी रीढ़ जी हॾी हूंदी आहे मुल्क जी। फॉरेन डेलीगेशन अचे थो, ॿाहिरियां माण्हू अचनि था, कंहिं लिखे पढ़े माण्हू खे उहो उन्हनि खे हैंडल करे सघे थो न सही तरीक़े सां। त तव्हांजे मुल्क जो सॉफ्ट इमेज हली वियो। नौजवान जेकॾहिं टैलेंट वारा तव्हांजे हिते न रहंदा त पोइ ॿाहिरि हलिया वेंदा, त जंहिंखे असां ब्रेन ड्रेन चऊं था, ॿाहिरि हलिया वेंदा, तव्हांजो पंहिंजो टैलेंट हिते ख़तमु थी वेंदो। साॻे तरीक़े सां जेकॾहिं मिसाल न आयल को इंजीनियर आहे ऐं उहो माना पैसा ॾेई भरे आयो आहे 10-11 करोड़ मिसाल जे तौर ते, त उहो अची करे दरिया मां ऐं कैनाल मां वारी त कोन कढंदो न, जेका डिसल्टेशन जंहिंखे चवंदा आहियूं, उहे पैसा पाण खाईंदो। त पोइ ॿोॾि ईंदी, ज़ाहिर आहे, पोइ ॿोॾि ईंदी, बंध टुटंदा, त बंध टुटंदा, माण्हू बेघर थींदा। त पूरी हिन मेरिट जी वायोलेशन जो सिर्फ़ु नौकरियुनि सां तालुक न आहे, सॼो समाज भॼनराज जो शिकार थी थिए थो। एग्ज़ैक्टली। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ मां कंहिं कुझु ॾींहं अॻु में बि कंहिं दोस्त मूंखे ॿुधायो कि उनजो शायदि को रिलेटिव हुयो, उन कमीशन जे इम्तिहान में शायदि 70+ मार्क्स खईं ऐं वाइवा में हुन 80+ मार्क्स खईं। ही कुझु साल अॻु जी ॻाल्हि आहे। उन जे बावजूदि हुनखे चयो वियो उन वक़्तु त 50 लाख ॾींदे त पोइ तोखे असां नौकिरी ॾींदासीं। हुन चयो त मूं महिनत कई, मूं सॼो कुझु कयो, पोइ जेकॾहिं 50 लाख ॾेई वरी बि अची हिन करप्ट सिस्टम जो हिसो थियां, वरी पोइ पोस्टिंग लाइ अलॻि पैसा भरियां, हुन छा कयो, उहो हितां खां ॿाहिरि उहे 40-50 लख रुपया जेके हुन वटि हुया उहे वञी ॿाहिरि लॻाया। हाणे हू उते सेटल आहे, ॿाहिरि हू पंहिंजी बाक़ी फैमिली मां बि काफ़ी माण्हू हुते वठी हुन पंहिंजा लॻाए छॾिया आहिनि। हाणे बिज़नेस उते पियो करे। माण्हू असांजो
पढ़ियो हिते पढ़ियो पूरी हिते। फैमिली हिते हा। पर हाणे सर्व हो दुनिया जे कंहिं ॿिए मुल्क खे करे पियो पर छाकाणि त हो हुते ख़ुशि आहे छाकाणि हुनखे हुते रिश्वत न पई ॾियणी पए। जी हाणे इन क़िस्म जो तव्हां जेकॾहिं नौजवाननि में हाणे खां ई अहिड़े क़िस्म जी जॾहिं शयूं पवंदियूं जी त हिकु त नौजवान नौकिरियुनि तां हुनजो अरवाह खॼंदो। बिल्कुलु ईअं ॿी वरी हिकिड़ी शइ त ख़ुदि सिस्टम तां यानी कि ख़ुदि जेका ही डेमोक्रेसी आहे जी जी इन तां बि त वैसा खॼंदो न। ईअं ई आहे पॉलिटिकल कल्चर जेको आहे उहो डेवलप कोन उहो डेवलप कोन थो थिए। हा न तव्हां सोचे नथा सघो त तव्हांखे मदद Exactly. कई तव्हांखे को सियासतदान थियणो आहे। एग्ज़ैक्टली हाणे ॾिसो जीअं मतां ॻाल्हि कई उहो हमरा ॿाहिरि हलियो वियो माण्हू दोस्त ॿाहिरि हलियो वियो उहो टैक्स असांजे मुल्क खे ॾींदो ॿाहिरि हा ॿाहिरि ॾींदो बसि टैक्स ॿाहिरि ईंदो जेके पंहिंजे स्किल्स आहिनि उहे उहो ॿाहिरि हिते यूज़ ॾींदो कंदो। आहे। हा सही त सही इन जेको असां जंहिं मसइले ते ॻाल्हायूं था यकीन पुछो इहो एॾो गंभीर आहे इन जी हर शइ ते असरु पवे थो। त मां सम्झां थो गवर्नमेंट खे इन मामले ते सोचणु घुरिजे। असांजे मुल्क खे जाम साल थी विया आहिनि आज़ादु थियण खे ऐं असां हाणे हिकिड़े नए फेज़ में अचूं था। मॉडर्न स्टेट्स एग्ज़िस्ट कनि थियूं माण्हू अलाए किथे किथे वञी पहुता आहिनि जेके पंहिंजो यूरोपियन कंट्रीज़ आहिनि या ॿिया मुल्क आहिनि इवन एशियन अहिड़ा कंट्रीज़ आहिनि जेके असांखे घणो अॻियां निकिरी चुका आहिनि। त असां अञा अहिड़ी जॻह ते बीठा आहियूं त जो पहिरियां त माना ब्यूरोक्रेसी में अचण वारो सभिनी हिकिड़ो लस्ट लॻल आहे हिकिड़े क़िस्म जो असां नौकिरी सरकारी में वञूं। हा झंडे वारी गाॾी हा माना सभु ईअं चवनि था रूटर लॻल हुजे उनजो पुठियां ॾोह शागिर्द जो न आहे। हा जेके चवंदा असां ब्यूरोक्रेसी में वञूं नौकिरी वञूं इहो ॾोह असांजो न आहे। बाबा सभ खां पहिरियां तव्हां स्किल्स ॾियो न। जॾहिं तव्हां एजुकेशन ॾिनी छा उन टाइम तव्हां कंहिंखे फ्रीलांसिंग सेखारी मैट्रिक में इंटर में भला यूनिवर्सिटी में किथे आहे फ्रीलांसिंग जेको कोर्स कराइनि था नथा कराइनि त पोइ असांखे किथां ईंदी। ठीकु आहे छा तव्हां कंहिंखे कंहिं सुठे तरीक़े सां स्किल्स सेखारिया। जॾहिं तव्हां सुठे तरीक़े स्किल्स नथा सेखारियो त पोइ ऑप्शन छा थो बचे। कोन थो बचे ॿिया वरी प्राइवेट सेक्टर में बि कहिड़ा जॉब्स जा मौक़ा आहिनि उहे बि त न आहिनि। प्राइवेट सेक्टर ॾिसो मतिलबु तव्हांजो कोटड़ी वारो जेको साइट एरिया आहे प्राइवेट वो ख़तम आहे तकरीबन रोड न आहे ठहियल त इंडस्ट्री न उन में बि कान्हे वञी के ॿ चारि फैक्ट्रियूं बचियूं आहिनि त मुरीआबाद तव्हांजो तकरीबन त तव्हां वटि आहे ई कुझु कोन। जॾहिं कुझु बि न बचियो आहे पोइ ऑप्शन बचे थो माण्हुनि खे बाबा सरकारी नौकिरी त इहो जेको सरकारी नौकिरी वारो हिकिड़े क़िस्म जो सादे लफ़्ज़नि में माण्हू चवे की शौक़ु आहे न इन जे पोयां ज़िमेदार शागिर्द त आहिनि ई आहिनि पर हुकूमत वधीक ज़िमेदार आहे। त भई तव्हां माण्हुनि मां इहो शौक़ु या त पोइ कढो ॿिया मौक़ा फराहम कयो त माण्हू ॿियनि पंहिंजा स्किल्स यूज़ कनि। जेकॾहिं तव्हां इहो आख़िरी ऑप्शन छॾियो आहे त उहो घटि में घटि अहिड़े तरीक़े सां छॾियो जंहिंमें सभिनी खे बराबरी जा मौक़ा मिलनि। असांजे आइन जो आर्टिकल 38 अचे थो त बाबा रियासत सभिनी खे बराबरी जा समाजी ऐं मुआशी हक़ ॾींदी मतिलबु स्टेटस हुननि जो बहाल थींदो। त उहे कॾहिं थींदो मतिलबु हेतिरा साल त गुज़री विया आहिनि। त हाणे इहो टाइम आहे इन शइ खे सही तरीक़े सां सोचिजे त बाबा हिकिड़ो ठारू शाह जो माण्हू बि नौकिरी में अची सघे थो हिकिड़ो ठुल जो माण्हू बि नौकिरी में अची सघे थो हिकिड़ो शिकारपुर ऐं लाड़काणे जो बि कराची जो बि नवाब शाह जो बि हर एरिया जो माण्हू हुजे। त इहो हुकूमत खे सोचणु घुरिजे। इहा ई ख़ूबसूरती आहे हिन में वरी त कमीशन में हिकु ॿ ख़ानदान आहिनि उन्हनि जा त वरी सॼी आका बि पास बसि उहो त हाणे सॼी सिंध खे ठीकु ख़बर आहे। अच्छा हिकिड़ो आख़िर में मुंहिंजे ज़हन में कुझु ॾींहं अॻु में बि इहा हिकिड़ो सुवालु हुयो ख़्यालु हुयो तव्हां सां थी पाण वेठा आहियूं त पुछणु चाहियां थो छोकिरो तव्हां एहतिजाज न पिया कयो। जी हिते कुझु टीचर्स कनि पिया कुझु अहिड़ा कुझु पुलिस वारा कनि पिया कुझु खे पुलिस जा आर्डर न मिलिया आहिनि कुझु खे पघारूं न मिलियूं आहिनि जी कुझु टीचर्स खे आर्डर न मिलिया आहिनि कुझु के ॿिनि सालनि खां पघारूं कोन पियूं जी मिलियूं। सिंध जे हर शहर में एहतिजाज थी रहा आहे। ख़ुदि कराची जे अंदरि बि टिनि चारि अहिड़ा मुख़्तलिफ़ ग्रुप्स वेठा आहिनि प्रेस क्लब जे साम्हूं ईअं मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद में बि हूंदो सॼी सिंध में सभु थियनि था। ईअं छो नथो थिए त सभई गॾिजी करे तव्हां हिकिड़ी जॉइंट एक्शन कमेटी ठाहे उहे सभई गॾिजो त इहे त तव्हां 50,000 थी वेंदो वरी 50,000 जॾहिं अची गॾु वेही रहे हिते कराची में त सिंध हुकूमत खे त तव्हां निड़ी मां बिल्कुलु दसे क़ाबू करे सघो। इन मां हुकूमत चङी तरीक़े सां वाक़ुफ़ु आहे। इन जे करे हुननि असांखे डिवाइड रखियो आहे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे नेशनल लेवल ते असां मुख़्तलिफ़ लाइन्स में डिवाइडेड आहियूं पोइ हेठि जॾहिं अचूं था त वरी मुख़्तलिफ़ लाइन्स में विरहायल आहियूं। त इन जे करे बिल्कुलु तव्हां इहा ॻाल्हि सही था चओ त ॿधी करणु घुरिजे इताद करणु घुरिजे। न तव्हांखे कोशिशि वठणु खपे कोशिशि वठणु खपे तव्हां ज़रूरु हो ईअं कनि था। हाणे छा थियो जेका पार्लियामेंट जी कमेटी ठही उन में हुननि छा कयो त जिन जे लाइ कमेटी ठही हुई उन्हनि जो मामिलो पेंडिंग में रखी ऐं उहे ॿियनि टीचर्स जा जेके उन्हनि खे चवंदी इन्हनि खे नौकिरी ॾियो जिन जे लाइ ठही उहे अञा बि एहतिजाज पिया था कनि। हे छा था कनि त ॾिसनि था कि 4 मुख़्तलिफ़ ग्रुप्स गॾिजनि था त हिकिड़े खे रिलीफ ॾेई टिनि खे वरी टोड़े था छॾनि। त इहा शइ हाणे तव्हां ॾिसो प्रिया कुमारी जे लाइ थिए पियो थो। हाणे इहे जेके बि इशूज़ आहिनि जेकॾहिं तव्हां सभु गॾिजी वेंदो 2-3-4 हज़ार तव्हांजा माण्हू 2-3-4 हज़ार अथव। कुझु ॾींहं अॻु में मूं वटि हिते आया एजुकेशन डिपार्टमेंट जा हुननि चयो त असां 25,000 माण्हू आहियूं। हाणे 25,000 कैंडिडेट वेठा हिते घणा आहिनि 25 ॼणा अञा बि सम्झो 25,000 न वधीक असां माना जुड़ियल आहियूं। छो जो सिंध प्रोसेस कमीशन जो जेको मुतासिर शागिर्द आहे न सिर्फ़ु ASI जा जेके उमेदवार हुआ उहे लखनि में हुआ म्यूनिसिपल ऑफिसर जा बि लखनि में हुआ। त बिल्कुलु ईअं आहे त असांखे मुतहद थियणु घुरिजे। असां इन्हनि मामलनि खे इवन असां जॾहिं MRM जा दोस्त
जे जूनियर साइंस टीचर जॾहिं उहे एहतजाज कनि पिया कराची प्रेस क्लब ते, त असां उन्हनि वटि विया हुआसीं, उन्हनि सां हमदर्द सां गॾु बीठासीं। उहे साथी ख़ुदि कैंप ते मौजूदु आया हुआ। उनखे अलावा जीअं प्रिया कुमारी जी तव्हां ॻाल्हि कई, त आउं ऐं वजाहत असांजो जेको दोस्त आहे, साथी मेन माण्हू आहे, उहो असां गॾिजी उन एहतजाज में वियासीं। पर ज़ाहिर आहे इहे जेके यूनिटी वारियूं ॻाल्हियूं आहिनि, स्लो अॻियां वधंदियूं। असां ज़रूरु इन ते कोशिशि कंदासीं त ॿधी अचणु घुरिजे। जेसि ताईं ॿधी ऐं इताद न ईंदो, त तेसि ताईं असांजा गॾियल मसइला हल न थी सघंदा। नौजवान मुस्तक़बिल में कीअं था ॾिसो पिया सिंध जो इन क़िस्म जूं जेके शयूं आहिनि, इहे उत्साह पैदा कंदियूं, पंहिंजे हक़नि जे लाइ उथणो पवंदो, छाकाणि त जेनज़ी जेका आहे न सिंध जी, उनखे पंहिंजी डायरेक्शन तय करणी पवंदी आहे। अञा उनजी डायरेक्शन क्लियर न आहे। जेकॾहिं इन लीडरशिप जे पोयां लॻंदो, त पोइ त साॻियो ट्रक जी बत्ती जे पोयां हूंदो। केतिरो स्केल सम्झो था सिंध जी जेनज़ी खे उहो पंहिंजी डायरेक्शन तय करे वठे? मूंखे लॻे थो, इहा मुंहिंजी ज़ाती राय आहे, त हाणे जेको सिंध जो नौजवान आहे, उहा इहा ॻाल्हि महसूसु करे चुको आहे त असांजो हल, जेको असांजे मसइलनि जो हल आहे, उहो घटि में घटि सियासतदाननि ते तवजो नथा ॾियनि। उनजो वॾे में वॾो एग्ज़ाम्पल ॾिसो, हीअ जॾहिं सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो मसइलो थियो, त शागिर्द पाण अॻियां अची विया। शागिर्दनि इन तहरीक खे लीड कयो, शागिर्दनि जे मामलात हथ में, कंहिं पॉलिटिकल पार्टी खे सपोर्ट उन्हनि मिसाल ॻाल्हि जेको आयो आहे कैंप ते, वेलकम, पर वाग शागिर्दनि जे हथ में आहे। त इहा हिकिड़ी निशानी आहे त हाणे सिंध जो जेको शागिर्द आहे, इन ॻाल्हि खे वाज़े सम्झे थो त असांजो मसइलो वरी बि पंहिंजो पाण खे हल करिणो पवंदो। या जूनियर साइंस टीचर्स जे लाइ जेके शागिर्द हेतिरनि महीननि खां वठी कैंप लॻाए वेठा कराची में, उहे बि पाण त मां बिल्कुलु सम्झां थो त शागिर्दनि में हाणे इहो शऊर आहे ऐं हू पंहिंजे मसइलनि जे लाइ पाण अॻियां वधनि था। ठीकु आहे, तमामु वॾी महिरबानी। थैंक यू ज़ैब साईं।